नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु उद्खुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी मन अहब्बनी कान मई फ़िल जन्नह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे जंहिं ईमान ऐं कलमे जी दौलत सां नवाज़ियो आहे, अज़ीम में अज़ीम नेमत ईमान ऐं कलमे जी आहे। ख़ुशियूं ऐं ग़म इहे दुनिया जो हिस्सो आहिनि। कॾहिं इंसान जी ज़िंदगी नेमतुनि में हूंदी आहे, रिज़्क़ जी फरावानी, शादी, औलाद, बचड़ा, घरड़ो। कॾहिं इंसान जी ज़िंदगी हूंदी आहे बीमारी, तकलीफ़, ग़म ऐं सदमे में। ॿिन्हिनि ज़िंदगियुनि में इन इंसान खे रसूल ऐं पैगम्बर सां ताल्लुक़ ज़रूरी आहे। जेकॾहिं ईमान ऐं कलमो हूंदो त इंसान नेमतुनि जी ज़िंदगीअ में रब जो शुक्र ऐं बंदगी कंदो ऐं बीमारियुनि, ग़म ऐं सदमे ऐं तकलीफ़ में सब्र ऐं अल्लाह खे यादि कंदो। दुनिया जे अंदरि जेके तव्हां असां इंसान रहूं था, अक्सर इंसान मज़ाहब सां ताल्लुक़ रखनि था। हिंदू हिकिड़ी क़ौम आहे जेके मज़हब सां ताल्लुक़ रखनि था, जंहिंजो पंहिंजो तर्ज़ तरीक़ो आहे। मजूसी हिकिड़ी क़ौम आहे जेके आतिश परस्त इंसान आहिनि। यहूदी, ईसाई हिकिड़ी क़ौम आहे, मज़हब आहे। ईअं उम्मत मुस्लिम, दीन इस्लाम बि हिकिड़ो मज़हब आहे। लेकिन इंसान हिंदुनि जे अंदरि जेकॾहिं फ़ौतगी थींदी त हिंदू पंहिंजे माण्हूअ खे बाहि में साड़ींदा आहिनि। लेकिन तव्हां असांजे मज़हब दीन इस्लाम में केॾी वॾे में वॾी नेमत आहे। जीअं इंसान जी हयातीअ में उनजो क़दुरु हो, वफ़ात खां बाद बि अल्लाह ऐं रसूल उन इंसान जी ताज़ीम ऐं एहतराम था सम्झाइनि। उनखे गुस्ल ॾियोसि, लटो कपिड़ो पारायोसि, उनजो जनाज़ो पढ़ो, उनखे तव्हां हेठि क़ब्र में एहतराम रखो। इहा इंसान जी ताज़ीम दीन इस्लाम थो सेखारे। त ॾिसो, हिंदू मज़हब जे अंदरि इंसान फ़ौत थो थिए त उनखे बाहि में थो साड़िजे। हज़रत इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह
उहे बुज़ुर्ग दरवेश जन बर्रे फ़क़ीर जे अंदर तहरीकूं हलायूं। हज़रत रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह ये वॾा वॾा अकाबरीन बुज़ुर्ग दरवेश जंहिंजो मुर्शिद ऐं मुरबी हज़रत इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह जन आहिनि। पोइ इन्हनि आलिमनि जो सिखनि सां हिंदुनि सां मुनाज़रा थींदा। पोइ हिंदुनि सां मुनाज़रो थी पियो। हिंदुनि इन मुस्लमान आलिम दीन खे फ़रमायो तव्हांजी दीन इस्लाम खां असांजो हिंदुनि जो मज़हब भलो आहे जो असां इंसान खे साड़े छॾींदा आहियूं बसि तंहिंजे करे सड़ियल हूंदो त ख़तमु थी वियो। तव्हां त मिटीअ में पूरींदा हो उनजी बदबू थींदी आहे। साड़े छॾींदासीं त बदबू न थींदी। त हज़रत इमदादुल्लाह मुहाजिर मक्की फ़रमायो जॾहिं तव्हां इंसान खे साड़ींदा हो उनजी बदबू पूरे मुहल्ले इंसाननि खे मुतासिर कंदी आहे। दीन इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं इंसान खे मिटीअ में रखण जो हुकुम कयो त इनखे पूरियो जीअं इन जी बदबू ॿाहिरि न वञे। तंहिंजे करे ताज़ीम वारो मज़हब इस्लाम आहे। ॿियो फ़रमायूं त इंसान जेको मिटीअ जे तरफ़ वञे थो त मिटीअ में कुझु ख़ूबी ऐं ख़सलत आहे, बाहि में ख़ूबी ख़सलत न आहे। बाहि कंहिं शइ खे साड़ींदी आहे, रख कंदी आहे, केरी कंदी आहे। मिटी कंहिंखे साड़ींदी न आहे, मिटी उनखे वधाईंदी आहे। फ़रमायूं ॾिसो तव्हां असां इंसान दुनिया में रहूं था। तुख़ुम ऐं ॿिज आहे। अवां कणिक जो दाणो या तुख़ुम ऐं ॿिज ज़मीन ते रखो था। जॾहिं ज़मीन में उहो तुख़ुम ॿिज अचे थो त ज़मीन उनखे वधाए थी, लेकिन बाहि वधाईंदी न आहे। बाहि जो कमु साड़णु आहे। तंहिंजे करे दीन इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं इंसान खे दफ़नाइण जो हुकुम कयो ताकी हिन इंसान खे क़ब्र मां उथे त हिन खे जन्नत जी नेमत मिले। ईमान कलमो अहिड़ी शइ जीअं मिटी में जेका शइ रखी वई त उहा वधंदी, तीअं इंसान जॾहिं क़ब्र में पूरियो वियो त क़यामत जे ॾींहुं रब हिनखे जन्नत जो दर्जो ॾींदो। टियों फ़रमायूं दीन इस्लाम ऐं तव्हांजे कुफ़र में इहो फ़र्क़ु आहे त हर शइ पंहिंजे असुल जे तरफ़ मोटंदी आहे। मसलन तव्हां असां इंसान दुनिया में रहूं था। दरिया नदियूं नाला अवां ॾिसंदो, वॾा वॾा दरिया आहिनि। सिंधू दरियाउ सखर वॾो दरियाउ आहे सिंधू। लेकिन इहो जॾहिं जाबलू इलाइक़नि खां हलनि था दरिया त सभु दरिया समुंड में वञनि था। जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि, मींहं पवंदा आहिनि त उहे बुख़ारात समुंड मां उथंदा आहिनि जेके मथे बादल जोड़ बणिजी वेंदा आहिनि। वरी उहो साॻियो मींहुं पवे थो त साॻियो मींहुं समुंड में मोटी थो अचे। उथियो बि इतां हुयो, वरी मोटी बि उन में आयो। तंहिंजे करे अल्लाह साईं इंसान जी तख़लीक़ मिटीअ मां कई आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अय्युहन्नास इन्न रब्बकुम वाहिद व इन्न अबाकुम वाहिद कुल्लुकुम मिन आदम व आदम मिन तुराब। इंसानो तव्हांजो रब हिकिड़ो अल्लाह आहे। तव्हांजो अबो हज़रत आदम आहे। अवां सभु हज़रत आदम मां आहियो, लेकिन आदम मिन तुराबिन, आदम खे अल्लाह से मिटीअ मां पैदा कयो। तंहिंजे करे इंसान जी पैदाइश मिटीअ में आहे। इन जे करे अल्लाह साईं इंसान जी ग़िज़ा ख़ुराक मिटीअ में रखी आहे। तव्हांजो सब्जियूं भाॼियूं फल फ्रूट सभु शयूं इन मिटीअ ते। तव्हांजा घरड़ा इन मिटीअ ते। ढोर ढगनि जो गोश्त खाओ था, खीर पीओ था। इन्हनि जो गाह सब्ज़ो सॼो मिटीअ ते थिए थो, ज़मीन ते थिए थो। त इंसान जी बूद बाश मिटीअ में आहे। मिनहा ख़लक़नाकुम फ़ीहा नुईदुकुम मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। त हाणे जॾहिं उन हिंदुअ खे हज़रत इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह जन इस्लाम जूं ख़ूबियूं ख़सलतूं ॿुधायूं त उन तस्लीम कयो त वाक़ई इस्लाम उहो मज़हब आहे जेको इंसान खे इज़त एहतराम ॾिए थो। अहिड़े तरीक़े सां मुस्लमानो मजूसी आतिश परस्त हिकिड़ो मज़हब आहे। इन मज़हब में चाहे इंसान जॾहिं वफ़ात करे उन इंसान जो लाश तव्हां कुतनि ऐं गॾहनि जे हवाले कयो, जानवर खाइनि। लेकिन दीन इस्लाम केॾो पाकीज़ा मज़हब आहे। इंसान फ़ौत थो थिए त उनखे गुस्ल ॾियोसि, लटो कपिड़ो विझोसि, जनाज़ो पढ़ोसि,
उनखे एहतरामनि हेठि लहद में रखोसि वरी पोयों इंसान उन जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं घुरंदो आहे ईसाल सवाब जे लाइ ख़ैर ख़ैरात कंदो आहे इहो दीन इस्लाम जो पाकीदा मुआशरो आहे तंहिंजे करे मुस्लमानो तव्हां असां जेतिरो दीन इस्लाम ते ख़ुशि थियूं उहा शइ घटि आहे वॾे में वॾी नेमत ईमान कलमो आहे दीन इस्लाम उन जा अहकाम शरीयत मुतहर जी ताबेदारी एॾी वॾी नेमत आहे जो इस्लाम जे हर हुक्म में हिकमतूं आहिनि मसलन दीन इस्लाम में निकाह जी इबादत थी इन में बि रब जी हिकमत आहे इन निकाह जे ज़रिए मर्द ऐं औरतनि इज़्दिवाजी ज़िंदगी था गुज़ारनि उन में बि रब जी हिकमत आहे कुझु घरू मामलात मर्द जे मथां शरीयत रखिया आहिनि इन में बि रब जी हिकमत आहे कुझु मामलात औरत जे हवाले आहिनि इन में बि रब जी हिकमत आहे अहिड़े तरीक़े सां औरत खे हिजाब जो बुरके जो हुकुम थियो इन में बि रब जी हिकमत आहे किन हिकमतुनि खे तव्हां असांजे दिमाग़ जी खोपड़ी सम्झी सघे थी लेकिन कई समय शरीयत दीन इस्लाम जूं अहिड़ियूं हिकमतूं आहिनि जंहिंखे इंसान जो अकुल ऐं शऊर नथो सम्झी सघे हिकिड़ो हो बादशाह पोइ उन बादशाह जी आंगुर वढिजी पई बादशाह जी आंगुर वढिजी पई पोइ हर हिकिड़ो वज़ीर आयो उन बादशाह सां ॾुख में शरीक थियो साईं असांखे ग़म सदमो थियो आहे तव्हांजी आंगुर वढिजी पई आहे लेकिन हिकिड़ो वज़ीर हो दाना अक़लमंद हो उन बादशाह खे ॾिठो त बादशाह ॾाढो मग़मूम आहे वीचारो ग़म में परेशानी में वेठो आहे चइसि तव्हां ग़म में छो चए मुंहिंजी आंगुर वढिजी पई आहे चए बादशाह तूं बि अजीब माण्हू आहे इन थोरी शइ तकलीफ़ ते तूं एॾो ग़म एॾी तूं ॾुख कयो आहे बाबा तुंहिंजी आंगुर वढिजी पई आहे इन में रब जी हिकमत हूंदी इन में अलाह जी हिकमत आहे त बादशाह खे गुस्सो कावड़ आयो हिन वज़ीर खे उन जेल में रखियो चए हिनखे जेल में कयोसि मूंखे हेॾी तकलीफ़ दर्द हे थो चवे त इन में रब जी हिकमत आहे हाणे थियो ईअं त बादशाह शिकारनि जा शौक़ीन हूंदा आहिनि हाणे उहो बादशाह शिकार जो शौक़ीन हो साल जे 12 महीने शिकार ते निकिरंदो हो हूअं जॾहिं बि शिकार ते वेंदो हो त इहो वज़ीर साण खणी वेंदो हाणे उहो वज़ीर त आहे जेल में ॿियनि वज़ीरनि सां हिन जी संगत एतिरी न हुई जेतिरी उन सां बेतकलीफ़ी हुई तंहिंजे करे उन्हनि खे चए त बाबा हिन दफ़े शिकार ते हलूं था पर जेको हरणु ॾिसे पखी ॾिसे घोड़े ते पंहिंजो पाण कढ लॻे ॿिए कंहिंखे गॾु न करे अकेलो हली पए हिन बादशाह बि घोड़े ते वेठो हिन बि हरणु ॾिठो हलंदे हलंदे हे पंहिंजी बादशाहीअ खां ॿी बादशाही में हलियो वियो अॻे ईअं सरहदूं त कोन हुयूं त हाणे इंसाननि में नफ़रतूं अची वियूं आहिनि इंसान ज़ात जी बेहुरमती असबियत क़ौमियत ते क़तल मुल्की माहौल ते क़तल मज़हब ते क़तल फ़िरके वारियत ते क़तल मुसलमानो इहा दीन इस्लाम सां ख़ैर ख़्वाही न आहे इस्लाम इन्हनि शयुनि खां कई हिसा वधीक आहे त ख़ैर बादशाह पंहिंजी बादशाही खां निकिरी ॿी बादशाहीअ में हलियो वियो हिन खे उञ लॻी कुझु माण्हू ॾिठई उते जे पहुतो माण्हुनि जे ॾिठो त अहिड़ो हसीन जमील माण्हू उनखे हकीम वटि वठी आया उन इलाइक़े जो जेको बादशाह हो उहो हो बीमार उन जो ख़ासि बादशाह जो हकीम हो रखियल उन हकीम चयो हो त हिकिड़ो तव्हां माण्हू वठी अचिजो जेको सिहतमंद हुजे का बीमारी का तकलीफ़ न हुजे उन जी मुंडी लाहींदासीं पोइ उन जे मुंडी लाहे उन जे रत मां उहा दवा ठहंदी हाणे जे हिन खे जे वठी आया हकीम वटि हकीम चयो त वाह वाह हे त माण्हू यार ॾाढो भलो आहे सिहतमंद आहे तंदुरुस्त आहे तंहिंजे करे हुकुम कयो त जी मुंडी लाहियोसि जॾहिं हिन खे वरितियूं पिया वञनि त उन हकीम तबीब जी बादशाह जे इन आंगुर ते नज़र पई जेका आंगुर वढियल हुयसि त नज़र पइजी वई हकीम साहब अचो मोटायूं चए न बाबा हिन जी बि रत कम जी न आहे हिन में इहो आइब आहे जो हिन जी आंगुर वढियल आहे जे इहा वढियल न हुजे हा त हिन जी मुंडी लाहियूं आहे ख़ैर उन्हनि माण्हुनि हिन जो हथु कढियो बादशाह पंहिंजी बादशाही में मोटी आयो उन वज़ीर खे जंहिंखे जेल में रखियो ऐं ॿाहिरि कढायईं चए यार तूं जेका ॻाल्हि कंदे हे न त तुंहिंजी आंगुर वढिजी पई आहे रब जी हिकमत आहे उहा मां हिकमत अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जो इन आंगुर जे ऐब जे करे मुंहिंजी जान बची वई हाणे उन बादशाह उन वज़ीर खे चयो चङो भला मुंहिंजी त आंगुर वढियल हुई इन जे करे जान बची वई तूं कीअं बची वएं तूं त हूअं मां सां गॾु शिकार में हले हा
त उन वज़ीर चयोसि साईं मुंहिंजी बसि इहा रब जी हिकमत हुई जो मां तोखे कुझु लफ़्ज़ चया त तुंहिंजे आंगुर वढिजी पई आहे रब जी हिकमत आहे तोखे कावड़ आई तूं मूंखे जेल में रखियो पर जेकॾहिं मां तोसां गॾु हुजां शिकार में मुंहिंजी त आंगुर वढियल न हुई तंहिंजे करे मुंहिंजी मुंडी लहे आहे रब साईं चयो त हे इंसान बि चंद ॾिहाड़ा जेल में रहे हिन जी बि जान बचे त इंसान हो तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत साईं हमादुल्ला हाल जी बि जन इहो वाक़ियो बयानु कयो आहे फरमायो त पुट हर शइ में अल्लाह जी हिकमत आहे हिकमत आहे तंहिंजे करे दीन इस्लाम में निकाह हो इन में रब साईं हिकमतूं रखियूं आहिनि इस्लाम में औरत जे मथां जेको बुरको आहे हिजाब आहे पर्दो आहे इन में रब जूं हिकमतूं आहिनि दीन इस्लाम जो हर अमल हिकमतुनि खां ख़ाली न आहे तंहिंजे करे इंसान हो निकाह हिकिड़ी इस्लाम जी उहा इबादत आहे जंहिं इबादत खे रब साईं सिर्फ़ु ज़मीन ते न रखियो आहे बल्कि जन्नत में बि अल्लाह साईं इन इबादत खे रखियो आहे जन्नत में ॿियूं इबादतूं न आहिनि ही जुदारी शइ आहे त जन्नती इंसान पाण रब जी मुहबत में ज़िक्र कंदा लेकिन रब जी तरफ़ां हुकुम न आहे त तव्हां नमाज़ पढ़ो तव्हां हज कयो तव्हां रोज़ा रखो तव्हां इबादतूं कयो लेकिन निकाह जी उहा मुक़दस इबादत आहे जीअं दुनिया में निकाह आहे तीअं अल्लाह साईं जन्नत में बि इहो निकाह रखियो आहे ख़ुदि क़ुर शरीफ़ में जो बयानु आहे त अल्लाह साईं तव्हांखे हूरां ॾींदो तव्हांखे पंहिंजूं घर वारियूं हसीन जमील थी मिलंदियूं त ॾिसो इहा इबादत आहे ऐं इंसान हो रब साईं निकाह जी इबादत में हिकमतूं इहे रखियूं आहिनि मसलन इंसान दुनिया में जॾहिं रहे थो त इंसान हिकिड़े हाल में न आहे ईअं न आहे त 60 साल 100 साल ताईं सिहतमंद नौजवान हुजे न कॾहिं हिन जा वार अछा थींदा कॾहिं ज़ईफ़ पोढ़ो कमज़ोर थींदो सुम रददनाहु असफल साफ़िलीन रब से फरमाए थो असां हिन खे कमज़ोरी जी तरफ़ आणींदा आहियूं कॾहिं ख़ुदि इंसान इन नहज ते हूंदो आहे जो ॿिए जी ख़िदमत करे कॾहिं अहिड़े माहौल में हूंदो आहे जो ॿियो को हिन जी ख़िदमत करे ईअं हूंदो आहे पोढ़ो इंसान उहो ॿिए जी ख़िदमत जो मोहताज आहे हाणे दुनिया जे अंदरि अल्लाह साईं इंसाननि जो जेको मुआशिरो रखियो आहे उन मुआशिरे में घणी अल्लाह साईं आदमशुमारी ग़रीब तबिके जी रखी आहे अमीर तबिको थोरा इंसान आहिनि घणा ग़रीब आहिनि ताकी तव्हांजा ज़मीनूं आबाद थियनि तव्हांजूं जायूं ठहनि तव्हांजा शहर दुकान आबाद थियनि महिनत मज़दूरी ग़रीब तबिको कंदो आहे अमीर तबिको न कंदो आहे हर शइ में रब जी हिकमत आहे हाणे दुनिया जे अंदरि जेको अमीर ख़ुशहाल इंसान हो उहो त पंहिंजो ख़ादिम रखी नौकर रखी करे ज़रूरत पूरी करे सघे हा जीअं यूरोप में आहे उते ईअं आहे अंग्रेज़नि वटि दीन इस्लाम जो पाकीज़ा मुआशिरो त कोन्हे उहो ईअं हूंदो आहे सरकारी हिकिड़ा कंडोम फार्म आहिनि जंहिंमें पोढ़ो पीउ माउ उते रहनि उते सरकारी मुलाज़िम आहिनि मासी रखियल आहे जेका उनजी ख़िदमत करे तव्हां असांजे पाकिस्तान में बि कराची इस्लामाबाद लाहौर वॾनि शहरनि में हाणे उते ईअं आहे त औलाद बचड़ा ख़िदमत न कंदा आहिनि पीउ माउ जी नियाणी माउ जी ख़िदमत न कंदी आहे पुटु ख़िदमत न कंदो आहे उहा का हिकिड़ी मासी रखी छॾींदा आहिनि जंहिंखे 20,000 तनख़्वाह पघार ॾींदा उनजी पई देखभाल कंदा त अमीर इंसान त ज़रूरत पूरी करे सघे पियो लेकिन ग़रीब जेको औरत हुई ग़रीब मर्द हो उहे पंहिंजूं ज़रूरतूं कीअं पूरियूं करनि हा अल्लाह साईं निकाह जी इबादत रखी ताकी तव्हां मर्द औरतूं निकाह कयो निकाह जे ज़रिए जेका औलाद थिए थी हाणे अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना मुसलमानो जिथे तव्हां निमाज़ पढ़ो था असांजो रब राज़ी थिए हज कयो था त रब राज़ी थिए रोज़ा रखो था रब राज़ी थिए निमाज़ पढ़ो था रब राज़ी थिए नेक अमल कयो था रब राज़ी थिए मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हलो था रब राज़ी थिए उहो रब तो फरमाए अबे अमर जी ख़िदमत सां बि मां रब राज़ी थो थियां अबे अमर जी ख़िदमत सां ऐं मुसलमानो इहा ख़िदमत वॾे में वॾी नेमत आहे ख़िदमत वॾी शइ आहे ख़ासि तरह सां औलाद वालिदैन जो ॾाढो ख़ादिम हुजे जंहिं मुआशिरे जंहिं कल्चर में तव्हां असां हलूं था रोज़मर्रा नौजवान असांजो अबे अमर जी ख़िदमत न कंदो आहे ऐं बि सम्झंदा आहिनि ॿिए जे हवाले कंदा हो भाउ ख़िदमत करे हूअ भेण ख़िदमत करे न ख़िदमत जो वॾो सवाबु आहे
बुखारी शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जिहाद जे सफ़र ते हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सहाबा जी जमात हुई। सख़्तु गर्मियुनि जी मौसम हुई। पोइ कुझु सहाबिन सगोरनि रोज़ो रखियो नफ़िली। एतिरे क़द्र जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि नफ़िली रोज़ो रखियो। लेकिन कुझु सहाबिन रोज़ो नफ़िली न रखियो। नफ़िली रोज़ो फ़र्ज़ु रोज़ो न हो, नफ़िली हो, उन्हनि न रखियो। हाणे जॾहिं ॾींहुं गरम, हिकिड़ो सफ़र जी मुशक़त, जाबलू इलाइक़ो, सफ़र बयाबान, जन रोज़ो रखियो हो त उहे शाम जो बिल्कुलु रोज़े जे करे नहीफ़ ऐं उहे ज़ईफ़ थी पिया जो उहे पंहिंजे पथरीली ज़मीन ते वेही रहिया। जन खे रोज़ो न हो, इन्हनि रोज़ेदारनि जे लाइ कंहिं चश्मे खां का शइ खणी आया, काथों का शइ खणी आया, ईअं खणी उन्हनि जे अफ़्तार जो इंतज़ाम कयो। जॾहिं हुननि रोज़ो छोड़ियो, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼु मुंहिंजी जमात में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जन नफ़िली रोज़ो रखी रब खे राज़ी कयो आहे त असां रब खे राज़ी कयूं। ॿिया उहे आहिनि जन रोज़ो त न रखियो आहे, अलबत्ता रोज़ेदारनि जूं उन्हनि ख़िदमतूं कयूं, रोज़ेदारनि जी ख़िदमतूं कयूं। फरमायूं अॼोके ॾींहं में रब ख़िदमत जे करे ख़ादिमनि खे रब ॿीणो सवाबु ॾींदो। रोज़ेदारनि खे बि सवाबु मिलंदो, पर वधीक सवाबु उन्हनि खे मिलंदो जन ख़िदमत कई। इन हदीस जी रूह सां तव्हां असां उम्मत मुस्लिम खे तालीम मिले थी, जॾहिं अबो अमड़ ख़िदमत जा मुहताज हुजनि, उन्हनि जूं ज़रूरतूं हुजनि, त तव्हां औलाद नफ़िली इबादात खां वधीक अबे अमड़ जी ख़िदमत कयो। इन में रब साईं वधीक राज़ी थिए थो। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे तालीम ॾिनी आहे। साहबी हिकिड़ो अचे थो, चए थो मन अबर या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल मां कंहिंसां भलाई कयां, अबो बि आहे, अम्मा बि आहे। फरमाए सो उम्म का माउ जी ख़िदमत कर। ॿीहर अर्ज़ु करे थो सुम्म मन कंहिंजी ख़िदमत कयां, फरमाए सो उम्म का माउ जी ख़िदमत कर। टीहर अर्ज़ु थो करे सुम्म मन कंहिंजी ख़िदमत कयां, फरमायो उम्म का माउ जी ख़िदमत कर। चौथे भेरे फरमायो सो अबु का तुंहिंजे मथां पीउ जा बि हक़ थी। त ॾिसो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वधीक अहमियत इन शइ जी ॾिनी त इंसान माउ जी ख़िदमत वधीक करे। मुस्लमानो दीन खे सम्झो, ख़िदमतुनि में वधीक हक़ माउ जो आहे। अबे जी बि ख़िदमत करणी आहे, पर माउ वहननि अला वहननि, जेकी मुशक़तूं तकलीफ़ूं माउ ॾिसंदी आहे, पीउ एतिरो न ॾिसंदो आहे। छो त ॿारड़ो गंदगी में हुजे, पायखाने में हुजे, पेशाब में हुजे, धोईंदी पोईंदी माउ आहे। राति जो अबो दुकान तां मुलाज़िमत तां कमकार खां मोटी ईंदो आहे, लेकिन माउ नंढड़े ॿारड़े खे सीने ते खणंदी आहे। ऐं इहो राति जो बगड़े में जेका माउ पंहिंजे बचे खे खणे थी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं उहो मुजाहिद जेको मैदान जिहाद में राति जो उथी ओजागो कंदो, पहरो ॾींदो, इन ते जहन्नम जी बाहि अखि ते हराम आहे। ईअं मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, जेका माउ पंहिंजे मासूम बचड़े खां राति जो जागे थी, पंहिंजे नरम निंड खे बिस्तरे खे छॾे थी, इन माउ जे अखि जे मथां बि जहन्नम जी बाहि हराम आहे। ॾिसो दीन केॾी वॾी नेमतूं आहिनि। तव्हां असां मर्द मस्जिद शरीफ़ में अचूं, उहो सवाबु मिले, लेकिन जेका मुस्लमान औरत घर में निमाज़ पढ़े, घर में, उनखे 27 दर्जा निमाज़ मस्जिद जो सवाबु उते मिले। ईअं न आहे त सिर्फ़ु अलाह वटि नेकियूं मर्दनि जूं आहिनि, औरतुनि खे रब जे तरफ़ां नेकियूं न आहिनि। न, तव्हां असां मर्द मस्जिद शरीफ़ में निमाज़ जमात सां पढ़ूं, तॾहिं तोखे मूंखे 27 निमाज़ुनि जो सवाबु मिले। लेकिन उहा मुस्लमान औरत, माउ, भेण, न्याणी घर में निमाज़ पढ़े, रब उनखे 27 निमाज़ुनि जो सवाबु घर में ॾींदो। अलाह जी रहमत में काई खोटी कोन्हे। त इंसान हो त ॾिसो, इहा ख़िदमत अलाह से निकाह जे ज़रिए रखी आहे। अहिड़े तरीक़े सां निकाह में कहिड़ी हिकमत आहे। तव्हां असां इंसान जेके दुनिया में रहूं था, अल्लाह से हर इंसान में का न का ख़ूबी रखंदो आहे। मसलन तव्हांजो हीउ महलो आहे, तव्हांजे महले में हीअ मस्जिद शरीफ़ ठही। अवां मस्जिद शरीफ़ छो ठाही? ताकी असां मुस्लमान हूं, 5 वक़्ती निमाज़ असां जमात सां अची पढ़ूं। हाणे उन मस्जिद शरीफ़ में बांगो बि रखबो, लुख बि हूंदी, सिफ़ बि हूंदी, सभु शयूं हूंदियूं, लेकिन मस्जिद शरीफ़ में इमाम ज़रूरी आहे। इमाम ज़रूरु रखबो ताकी असां मुस्लमान उन जे पोयां निमाज़ पढ़ूं। हाणे इहो इमाम छा दुनिया में हमेशह हूंदो छा? न, इन ते मौत ईंदो। कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर हिक ते मौत आहे।
हाणे जेकॾहिं इन ते मौत अचे त पोइ छा पोइ माना मस्जिद खे आबाद न करिणो आहे न मस्जिद आबाद करणी आहे अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो इंसानु पंहिंजे पोयां मिल्कियत छॾियो ज़मीन आहे उनजो दुकानु आहे उनजी बिज़नेस आहे उनखे मेहूं आहिनि ढोर ढगा आहिनि या मुआशिरे जे लिहाज़ सां अल्लाह साईं इंसाननि में ख़ूबियूं ख़सलतूं रखंदो आहे मसलन हिकिड़ो आलिम दीन आहे नेक साले आहे मुस्लमाननि जी दीनी रहबरी कंदो हो क़ुर जो दर्स ॾींदो हो वादो नसीहत कंदो हो हिकिड़ो अल्लाह जो नेक साले बानो हो जेको माण्हुनि खे ज़िक्र अज़कार रब सां जोड़ींदो हो हिकिड़ो आलिम सगोरो हो मस्जिद आबाद कयूं वेठो हो को इंसान पंहिंजे बिरादरी जे वॾड़ो हो बिरादरी जा माण्हू उन वटि अचनि ताकी उहो उन जा मसाइल हल करे पाण में भाकुर पाराए ईअं तव्हां असां वटि मुक़दम हूंदो आहे रईस हूंदो आहे सरदार हूंदो आहे बिरादरी जो वॾो हूंदो आहे या जमातूं हूंदियूं आहिनि को जमात जो वॾो हूंदो आहे अमीर हूंदो आहे त ॾिसो अल्लाह साईं इंसान जी ज़िंदगी इज्तिमाई बणाई आहे हाणे इहो इंसान जे फौत थी वञे त पोइ छा पोइ बिरादरी जो को वॾो न हुजे इहो इंसान आलिम दीन जे फौत थी वियो जेको क़ुर जो दर्स ॾींदो हो क़ुर पढ़ाईंदो हो पोइ छा पोइ क़ुर पाक खे इंसान अहमियत न ॾे हाणे रब साईं खे हिकिड़ो निज़ाम हलाइणो हो नसल दर नसल आलिम अचनि नसल दर नसल दीनदार अचनि नसल दर नसल दरवेश अचनि नसल दर नसल बिरादरनि जा वॾड़ा अचनि नसल दर नसल इंसाननि जूं मिल्कियतूं उन्हनि जी पोयों जाइदाद मीरास महफ़ूज़ हुजे उन जे करे अल्लाह साईं निकाह जी इबादत रखी हाणे जॾहिं इंसानु निकाह कंदो आहे त निकाह जे ज़रिए जीअं उहा औलाद अबे जी मिल्कियत जी वारिस हूंदी आहे तीअं अल्लाह साईं उन जे औलाद में पीउ वारियूं ख़ूबियूं ख़सलतूं रखंदो आहे जे वालिद साहिबु आलिम दीन हो त पुट बि ईअं थींदो जे वालिद साहिबु दरवेश बुज़ुर्ग हो त पुट में बि अल्लाह से ख़ूबियूं ख़सलतूं रखंदो जे उनजो वालिद बिरादरी जो वॾड़ो हो अल्लाह से पुट में बि उहो ख़ूबियूं ख़सलतूं रखंदो जो हुनजो वालिद साहिबु सुठो धंधो कारोबार कंदो हो उनजो कारोबार भलो हो अल्लाह से पुट में बि उहे ख़ूबियूं ख़सलतूं रखंदो आहे रब साईं खे हिकिड़ो दुनिया जो निज़ाम हलाइणो आहे अल्लाह साईं इन जे करे निकाह जी इबादत रखी ताकी कंहिं इंसान जे वञण सां उहा शइ खला उहा शइ ख़तमु न थिए बल्कि दुनिया जो हिकिड़ो निज़ाम हले तंहिंजे करे उहा शइ तॾहिं हलंदी जॾहिं अमां मुस्लमाननि में निकाह जी इबादत हुजे अहिड़े तरीक़े सां मुस्लमान निकाह खे अल्लाह साईं इन जे करे रखी आहे मुआशिरे जे अंदरि हर इंसान मर्द ऐं औरत इज़त चाहींदा आहिनि हर इंसान इज़त चाहींदो आहे कीअं मसलन मां जेकॾहिं हिकिड़ो ख़ानकाह दरगाह सां तालुक़ थो रखां मां थो चवां त मुंहिंजी इज़त हुजे ईअं हिन सोसाइटी महले इंसान जे मुआशिरे में हिकिड़ो इंसान रेडी थो हलाए घरड़ो सादो आहे का न्याणी आहे उहे इंसान बि चाहींदा आहिनि त असांजी इज़त हुजे को बि इंसान दुनिया में पंहिंजे लाइ ज़िल्लत रुसवाई न चाहींदो आहे जीअं हिकिड़ो अमीर तबिको ख़ुशहाल तबिको तवंगर तबिको चाहे थो त असां ख़ुशि हुजूं असां जूं इज़तूं हुजनि तीअं ग़रीब औरत ग़रीब मर्द बि चाहींदो आहे त मुंहिंजी इज़त हुजे हाणे अल्लाह साईं ज़िना खे हराम कयो त ज़िना न कयो छो हिन जे करे ज़िना अहिड़ी मनहूस शइ आहे जो ज़िना जे करण सां तव्हां में नफ़रतूं पैदा थींदियूं तव्हांजो नसब ज़ाइ थी वेंदो तव्हां जूं इज़तूं मफ़लूज थींदियूं मसलन हिकिड़ो इंसान आहे महले में रहे थो कंहिं मजलिस कंहिं कचहरी में वेठो उनखे जेकॾहिं को चवे अॼु त तूं पाण खे इज़त वारो सम्झे थो लेकिन तूं जॾहिं दुनिया में आए हैं त नऊज़ बिल्लाह मिन्हा तुंहिंजी जो आहे विलादत हलाल तरीक़े सां त न थी तूं त हराम तरीक़े सां आयो आहे वलद ज़िना सां आयो आहे या कंहिं न्याणीअ खे औरतूं पंहिंजी मजलिस कचहरी में ईअं चवनि कंहिं नौजवान खे को इंसान ईअं चवे त उहो इंसानु चवंदो मां लफ़्ज़ न ॿुधां हा मूंखे ज़मीन जाइ ॾे हा मां हलियो वञा हा हर इंसान इज़त चाहींदो आहे तंहिंजे करे रब अहकमुल हाकिमीन इंसान ज़ात जूं इज़तूं इन तरीक़े सां महफ़ूज़ फ़रमायूं जो रब साईं ज़िना जे दरवाज़नि खे ख़्वाहिश खे बंदि करे अल्लाह साईं निकाह जो पाक दामन मुआशिरो ॾिनो फ़नक़िहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा अवां निकाह जी पाक दामन ज़िंदगी गुज़ारियो अहिड़े तरीक़े सां इंसान हो अल्लाह साईं दीन इस्लाम में हिजाब रखियो आहे या निकाह आहे
निकाह सां गॾु हिजाब आहे, बुरको आहे, औरत बुरके में हुजे, मुंहं खे ढके। क़ुरान शरीफ़ में बि रब साईं फरमायो कुल लिल मोमिनीन यग़ुज़ू मिन अब्सारिहिम, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे मुस्लमान मर्दनि खे चओ त अखि जी हिफ़ाज़त करनि। कुल लिल मोमिनात यग़ुज़ून मिन अब्सारिहिन, ऐं अल्लाह जा रसूल मुस्लमान औरतुनि खे चओ अखि जी हिफ़ाज़त करनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम साहबी अचे थो, ॿ अमड़ियूं महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में वेठियूं आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कि उन्हनि अमड़ियुनि अर्ज़ु कयो त साईं अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम अखियुनि खां माज़ूर आहे, नाबीनो आहे, असांखे त नथो ॾिसे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ अंतुमा अमयावान, अब्दुल्लाह त नथो ॾिसे पर तव्हांजी त उन अजनबी धारे मर्द ते नज़र थी पए। मां अल्लाह जो नबी मनो थो कयां त तव्हां मुंहिंजे घरवारनि जी, मुंहिंजे सहाबी हज़रत अब्दुल्लाह अजनबी धारे मर्द ते तव्हांजी निगाह नज़र न पए। हाणे इन में हिकमत छा आहे, थोरो सम्झिजो। इंसान हो अल्लाह साईं मर्द में भी ख्वाहिश रखी आहे, औरत में भी ख्वाहिश रखी आहे। भले इंसान केॾो भी दरवेश बुज़ुर्ग बणिजी वञे, नमाज़ पढ़े, क़ुरान पढ़े, ज़िक्र करे, लेकिन इंसान खाईंदो पींदो, खाइण पीअण जे करे उन में ख्वाहिश थी थिए। अल्लाह साईं इहा ख्वाहिश तमामु अंबिया इकराम में भी रखी आहे, चाहे नबी सगोरा मासूम आहिनि, महफूज़ आहिनि, उन्हनि खां गुनाह जो तसवुर नाहे, लेकिन उन जे बावजूदि रसूल पैगम्बर में ख्वाहिश हूंदी आहे। आम इंसान ख्वाहिश में गुनाह कंदो आहे, लेकिन रसूल पैगम्बर खां ज़िना गुनाह जो तसवुर ई कोन्हे। फ़र्क़ु एतिरो आहे, लेकिन ख्वाहिश रसूल पैगम्बर में बि आहे। हाणे अल्लाह साईं मर्द जी फितरत में औरत ॾे मैलान कयो आहे, औरत जी फितरत में मर्द ॾे मैलान कयो आहे। हाणे रब साईं हुकुम कयो त तव्हां में हिजाब हुजे, पर्दो हुजे, ख़ौफ़ ख़ुदा हुजे। छो? उनखे हिकिड़ी मिसाल सां सम्झो। तव्हां असां इंसान जेके मुआशिरे में रहूं था, खीर तव्हांजी सभिनी जी ज़रूरत आहे। जे तव्हां असां मुस्लमान खीर था पीऊं, ग़ैर मुस्लिम बि खीर था पीअनि। सेक्युलर लिबरल इंसान जिन में ईमान क़ल्बो न आहे, चौधरी इन्हनि जहिड़ा माण्हू उहे बि ईअं ई आहिनि। फवाद चौधरी जहिड़ा माण्हू जंहिं जमियत उलमा इस्लाम ते उलमा ते ज़ुबान दराज़ी कई त ही आलिम दहशत गर्द आहिनि, मज़हब दहशत गर्दी थो अपनाए। हाणे जॾहिं पाकिस्तान जे अंदरि KPK में उतां जी अवाम उलमा जे नुमाइंदनि खे चाहियो आहे त सेकुलर लिबरल माण्हुनि खां इहा शइ बर्दाश्त नथी थिए। छो नथी बर्दाश्त थिए? मुस्लमानो, तव्हां असां इंसान पंहिंजे दीन इस्लाम ते एतिरी नज़र नथा रखूं जेतिरो यहूदियत, ग़ैर मुस्लिम, बेदीन क़ुवतूं इस्लाम जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदियूं। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि जी जेके लिबरल सेकुलर माण्हू तव्हां असांजे मुल्क जे अंदरि आहिनि, उन्हनि जी सोच ऐं आलिम दीन जी सोच में रात्रीअ जो फ़र्क़ु आहे। तव्हां असां आम क़स्बात ॻोठाणनि जा माण्हू आहियूं, तव्हां असांखे उलमा सां, दीनदारनि सां, सुलहा सां निस्बत घणी आहे। तंहिंजे करे अक्सर अहिड़नि तबिके जे इंसाननि खे उलमा दीनदारनि सां निस्बत न हूंदी आहे, जंहिंजे करे उन्हनि जी सोच बेदीनी बणिजी वेंदी आहे। अल्लामा इक़बाल फरमायो आहे न, ताक दिल में चिराग अंग्रेज़ी, सर के अंदर दिमाग़ अंग्रेज़ी, चाल अंग्रेज़ी, ढाल अंग्रेज़ी। त अहिड़े क़िस्म जा लिबरल सेकुलर इंसान उहे चाहिनि था त मुआशिरे जे अंदरि मुल्क असांजो पाकिस्तान सेकुलर बणे, लिबरल बणिजे। माना हिते क़ुरान, मज़हब, दीन, अक़ीदा, ख़त्म नबूवत, दीन इस्लाम जेको तव्हां असांखे हमियत, गैरत सेखारे थो, इहा गैरत न हुजे। जीअं यूरोप जो मुआशिरो आहे, बेगैरती आहे, हिते बि ईअं हुजे, जिनसी आज़ादी हुजे। भले को नौजवान कंहिं नौजवान औरत सां बग़ैर निकाह जे तालुकात रखे, भले ज़िना थिए, शराब थिए, बुरायूं थियनि, मौसूकी थिए, तव्हां उनखे झल पल न कयो। तंहिंजे करे अहिड़नि इंसाननि वटि इन गुनाह जी उहे गुनाह ई न सम्झंदा आहिनि। तव्हां असां मुस्लमान जेके हेठियनि शहरनि में रहूं था, इनखे गुनाह गुनाह था सम्झूं जो तव्हां असां ते उलमा जो अहसान आहे। इहे आलिम, नेक, सालिह, दीनदार आहिनि जेके तव्हां असांखे दीन जी उहा तरक़ीब ॾियनि था, दीनी माहौल था ॾियनि। त ख़ैर मुस्लमानो, ख़िदमत में अर्ज़ु पियो कयां त खीर इंसाननि जी ज़रूरत आहे। हाणे तव्हां खीर जाथे रखंदव उते ॿिली ईंदी,
हाँ बिल्लीअ खां तव्हां खीर कीअं बचायो ॿ शयूं आहिनि हिकिड़ी शइ इहा आहे तव्हां दुनिया जा इंसान एतिरा ताक़तवर बणिजी वञो जो तव्हांजे हथ में नोड़ी हुजे रसी हुजे जॾहिं ॿिली अचे त उनजे पेर में ॻिचीअ में तव्हां नोड़ी विझो पर तव्हांजे वस में न आहे कॾहिं ॿिली मथे चढ़ी वई भिते ते चढ़ी वई वण ते वेठी आहे तव्हां केॾो बि ॿिलीअ खे वठण जी कोशिशि कयो वठी नथा सघो आहे नंढड़ो जानवर लेकिन तव्हां असांजी गिरफ़्त पकड़ में नथो अचे अल्लाह साईं इहे छो पैदा कया आहिनि इंसान जे तकब्बुर गुरूर खे ख़तमु करण जे लाइ कॾहिं इंसान पंहिंजे माल खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे उहिदे खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे इक़्तिदार कुर्सी खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे हुस्न सूंह खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे बिरादरी मनसब खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे दुनिया पैसे खे ॾिसी तकब्बुर कंदो आहे तंहिंजे करे रब खे तकब्बुर पसंदि कोन्हे अल्लाह खे तवाज़ो ऐं नवड़त पसंदि आहे त इंसानो ॿी शइ आहे जो ॿिली खे तव्हां गिरफ़्त कयो कीअं जो तव्हां